पीडीएम जे इजलास बाबत तव्हां खे आगाह कंदासीं। पीडीएम जो सलाहकारी इजलास अॼु थींदो। मौलाना फजल रहमान अॼु लाहौर पहुची पीडीएम इजलास की सदारत कंदो। पीडीएम जे सलाहकारी इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, शाहिद काका नवासी ऐं ॿिया पीडीएम अॻवान शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ इन हाउस तब्दीली, मुल्क जी सियासी मामलनि ते गौर कयो वेंदो। ख़बर अवां से शेयर कई पिया। पीडीएम जो सलाहकारी इजलास अॼु थींदो। मौलाना फजल रहमान अॼु लाहौर पहुची पीडीएम इजलास की सदारत कंदो। पीडीएम जे सलाहकारी इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, शाहिद काका नवासी ऐं ॿिया पीडीएम अॻवान शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ इन हाउस तब्दीली, मुल्क जी सियासी मामलनि ते गौर कयो वेंदो। पीडीएम जे इजलास बाबत ख़बर अवां से शेयर कई पिया। पीडीएम जो सलाहकारी इजलास अॼु थींदो। मौलाना फजल रहमान अॼु लाहौर पहुची पीडीएम इजलास की सदारत कंदो। पीडीएम जे सलाहकारी इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, शाहिद काका नवासी ऐं ॿिया पीडीएम अॻवान शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ इन हाउस तब्दीली, मुल्क जी सियासी मामलनि ते गौर कयो वेंदो। अवां खे आगाह कई पिया। पीडीएम जो सलाहकारी इजलास अॼु थींदो। मौलाना फजल रहमान